नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बदीन खां ख़बर ॾींदा हलूं त बदीन ऐं ठठे में तबाही मचाईंदड़ सामूंडी तूफ़ान 21 साल गुज़री विया आहिनि। गुम थियलनि जा वारिस अञा ताईं परेशान आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो